हेलो अस्सलाम वालेकुम। शाला जो आचर जो ॾींहुं ऐं मां स्वीडन में हिते पंहिंजे शहर ओस्लो में ऐं हिते जेको आहे सो राति खां वठी बारिश थी रही आहे ऐं मौसम तमामु थधी आहे ऐं असांजा जेके आहिनि से ही ॾिसो कहिड़े ख़ूबसूरत नमूने सां घर गाॾियूं वण हर शइ जेको आहे बहितरीनु नमूने सां ठही पई आहे। मां चयो तव्हांखे ॾेखारियां त हींअर मां वञी रहियो आहियां तक़रीबन असांजो जेको सेंटर आहे उन ॾे हितां जे शहर जो सेंटर ऐं असांजी जेके म्यूनिसिपल जी ऑफिस आहे वग़ैरह इहा छटी आहे जेका मां खणी थो वञां ऐं हीअ तव्हांखे ॾेखारियूं था असांजे हिन शहर जी आबादी तक़रीबन 10,000 ऐं हितां जा माण्हू हिते जेको आहे असां वटि स्कूल हीअ बस स्टैंड आहे ऐं जेको आहे सो बस स्टैंड में माण्हू वेठा आहिनि ऐं हिते जेको आहे सो असां वटि बहितरीनु हॉस्पिटल बहितरीनु स्कूल आहे बहितरीनु कैंपस आहे। कैंपस में जेको आहे सो जेके टेक्निकल कम आहिनि उहे ऐं प्लस इंग्लिश स्वीडिश पढ़ाई वेंदी आहे ऐं हिते जेको आहे पिज़्ज़ा हट जेको तव्हांखे नज़र अची रहियो आहे ऐं हीअ असांजा अरब आहिनि हे अब्बास पिज़ेरिया जेको आहे सो हीअ जेको आहे तमामु सुठो हिननि जो हले थो ऐं तव्हांखे जेको आहे सो हे यूल क्लैप हिननि हणी रखियो आहे ऐं हीअ जेको आहे इहा वॾी बिल्डिंग जेका आहे 1918 जी ठहियलु आहे ऐं स्कूल आहे हिते जेको आहे इहो प्राइमरी स्कूल आहे जेको जंहिंमें 3 तबका आहिनि ग्राउंड फस्ट सेकेंड थर्ड ऐं ॿारनि जे लाइ प्ले लैंड्स वग़ैरह हू सभु आहिनि ऐं